नाज़रीन, सुपर हाईवे भरिसां ज़िक्रिया ॻोठ क़ब्रिस्तान वारी घिटीअ में सिलेंडर धमाको थियो आहे। धमाके में नीगर समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि में 13 वरियनि जो काशिफ़ ऐं नौजवान गुल मीर शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं। नाज़रीन, अवांखे सुपर हाईवे भरिसां ज़िक्रिया ॻोठ क़ब्रिस्तान वारी घिटीअ में सिलेंडर धमाको थियो आहे। धमाके में नीगर समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब ज़ख़्मियुनि में 13 वरियनि जो काशिफ़ ऐं नौजवान गुल मीर शामिल आहिनि। ख़बर अवांखे ॾींदासीं। सुपर हाईवे भरिसां ज़िक्रिया ॻोठ क़ब्रिस्तान वारी घिटीअ में सिलेंडर धमाको थियो आहे। धमाके में नीगर समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब ज़ख़्मियुनि में 13 वरियनि जो काशिफ़ ऐं नौजवान गुल मीर शामिल आहिनि। अपडेट कंदासीं। नाज़रीन, अवांखे सुपर हाईवे भरिसां ज़िक्रिया ॻोठ क़ब्रिस्तान वारी घिटीअ में सिलेंडर धमाको थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असां सां मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इसहाक सरकी। जी इसहाक, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ॾिसो साइड सुपर हाईवे थाने जी हद जिते कुछ देर पहिरियां हिकु घर जे अंदरि ज़ोरदार धमाको थियो आहे, जंहिंमें जेको आहे 2 जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन्हनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त घर जे अंदरि इहो सिलेंडर धमाको थियो आहे, जंहिंमें जेके 2 माण्हू आहिनि उन्हनि खे सिविल इस्पताल बंस वार्ड मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस पारां वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे ऐं जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी हालत जेकी आहे ख़तरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी इसहाक, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।